मुनीरा बेगम वक़्त ते तव्हांजे ख़िलाफ़ धरणा बोया, तव्हांजे ख़िलाफ़ एहतजाज बि कया हुआ, उन जो कारण इहो बंगलो हुयो। बंगला प्रॉपर्टी असां उनखे झलियूं पिया त बाबा न खपाए। ऐं हिन के मुंहिंजे वॾे भाउ मरहूम ज़फ़र ख़ान लिगारी हाणे अठूं को कॾहिं 200 जिरेब कुल ज़मीन ही हिननि जी 600-500 जिरेब, हाणे 200 जिरेब सुठे में सुठी चूंड मुनीर बेगम खे ॾिनई मुंहिंजे भाउ सिर्फ़ु इन जे करे त असां शरीफ़ माण्हू रोज़ पे थी धरणा हणे, रोज़ पे थी बदनामी करे, त वञी खणे वञी चूंड ते खयईं असांखे जे 150-150 जिरेब आयो त हिकिड़ा कसियूं बनियूं आहियूं जेके असां ठहिरायूं। इहो किसो कोता इते ख़तमु। वरी बंगला साईं इहे हैदराबाद में उहे बि हिन पाण पंहिंजे हिकिड़ो वेसो उतां ॾेरनि खे न ॾिनई, छो जो वारसा हुआसीं असां, ॿिया त ॿाहिरि मुंहिंजा गुज़ारे विया, हिकिड़ो मां, ॿियो हाजी साहब ज़िंदह हो, अलाह हुनखे बिश्त में जायूं ॾे, उहो ज़िंदह हो, वारस असां हुआसीं ऐं ॿियूं असांजियूं भेनरूं। ठीकु आहे, 2-3 भेनरूं हिन उहे ॿियूं काफ़ी गुज़ारे वियूं। उन खां पोइ कंहिं असांखे हिकिड़ी तमामु घटि बनियूं ॾिनई, बंगलनि में का शइ कान ॾिनई, कैश इहा सभु सईद रहमान खे ॾिनई, सभु सईद रहमान खे। हिन वक़्तु केतिरी प्रॉपर्टी इहो थोरो ॿुधाइजो असांखे। साईं हींअर बि अर्बन जी प्रॉपर्टी आहे, अर्बन जी प्रॉपर्टी आहे। हैदराबाद में बंगला बि आहिनि। हैदराबाद में हिकिड़ो बंगलो, 2-3 फ्लैटूं, प्लाट, दुकान, ठीकु आहे। ऐं माण्हुनि वटि मुख़्तलिफ़ क़िस्मनि वटि माण्हुनि जो वटि जीअं इहो अमजद पंवर वटि कैश पई अथसि, ॿियो को ॿिया माण्हू खोड़ आहिनि जेके मूंखे हींअर नाला नथा अचनि, जिन वटि हिन जी कैश आहे। बैरिया टाउन में बंगलो संदसि जो। बैरिया टाउन में बंगलो आसिफ़ ख़ान जो जेको हिन खे आयो, जेको हिन अलाए हिन जे नाले ई ते ई आहे मुंहिंजे ख़्याल में। हाणे उहे सभु शयूं मदे नज़र रखी वरी विच में हिन खे ईदी सेंटर में वञी रखियऊं, ईदी सेंटर में हिन ॼाणे ईदी सेंटर में। इहो कंहिं रखियोसीं हिनखे? इहो सईदुर रहमान, इहो ऑन रिकॉर्ड ॻाल्हि अथव, भली ईदी सेंटर ते असांजी सरकार वञी उते कढाए त उते ईदी सेंटर में इहे दाख़िल थियल आई। कहिड़ा सबब हुया? सबब त हीअ असां खां परे थिए, हीअ असां खां परे हुजे, असां पंहिंजूं अयाशूं कयूं, असां पंहिंजा पैसा कयूं, छो जो हीअ उन्हनि खे हिच विझंदी त बाबा हे मुंहिंजियूं शयूं आहिनि, न खपायो, मुंहिंजा पैसा आहिनि, न खपायो। इहे पैसा बि हिननि खां चेक लिखाराए वरितऊं, चेक ज़ोरी गन पॉइंट ते लिखाराए वरितऊं सईदुर रहमान भरिसां। उन खां पोइ इहो एॾो लोफर आहे सईदुर रहमान, एॾो टॉप जो लोफर आहे, मां तव्हांखे छा ॿुधायां। इन्हनि जा भाइर माण्हुनि खे, हिकु ॿ माण्हू, हिकिड़ो हुनजो भाउ आहे भोले भोले सां मशहूरु आहे, नालो त अलाए छा अथसि, उहो 2-3 माण्हुनि खे नशो ॾेई चुको आहे, ज़हर ॾेई चुको आहे। उन खां पोइ हीअ बीमार थी, सभिनी हिननि खे थुक हई त ईदी सेंटर में छो रखी अथव। पोइ हिन खे बैरिया ते वठी आया, बैरिया में मथे कमरे में हिकिड़ो कमिरो ॾिनऊंसि मथे, न पखो न चा, न मानी सही कोन ॾिनासीं। माईअ खे तव्हां ॾिसो, असांजी भाॼीअ खे पुठीअ ते चुटा थी पिया आहिनि, उहो वीचारा फट थी पिया आहिनि। हालत इहा आहे, न हुनजी दवा कराइण, बीमार थी न ॾेखार, ॼण हूअ हाउस अरेस्ट हुई, कंहिंखे बि कोन पिया ॿुधाइनि। पोइ हे 3 ॾींहं अॻ में हिन जो इंतकाल थियो आहे, 3 ॾींहं अॻ में उनजो इंतकाल थियो आहे। पोइ उते हू उन धप करे वई आहे। पोइ बैरिया टाउन में ॿियनि बंगलनि वारनि माण्हुनि चयो त हे धप छाजी आहे। पोइ हिननि खे चयूं बाबा हे धप छाजी आहे। पोइ हिन सम्झो त हाणे न ॻाल्हि पकड़िजी पए। पोइ अलाए सुयूं बि उन में जेका रिपोर्ट में आयूं आहिनि त हिन खे सुयूं लॻल आहिनि, अलाए छाजियूं सुयूं हयूं अथसि, छा कयो अथसि, कहिड़ियूं दवाऊं खारायूं अथसि, उहा त हाणे वाज़ह रिपोर्ट अचे असांजे हिन जी पोस्टमार्टम जी। पोइ हिन खे हैदराबाद इलम बरदार चौक आहे, उते हिकिड़ो क़ब्रिस्तान आहे, उते खोटराई थी आहे। पोइ इंतिज़ामिया खे ख़बर पई
इंतिज़ामिया उते वेही उन्हनि जो लाश खणायूं। SSP साहब उन लाश खणायो, उन पंहिंजे अमलदारनि खे हुकुम कयो, उन्हनि लाश खणायो, उन पोस्टमार्टम थियो। पोस्टमार्टम खां पोइ हुननि जेके बि ज़रूरी कार्रवायूं साम्हूं ईंदियूं, उन खां पोइ सईद रहमान खे हिरासत में वरितो वियो आहे। दुख जहिड़ी ॻाल्हि आहे त हींअर ताईं FIR नथी थिए। असांजी सिंध गवर्नमेंट, इंसाफ़ इहो आहे सिंध गवर्नमेंट वटि, उतां जो DIG महेतर साहब नथो करे, उतां जो SSP साहब नथो करे। हेॾियूं वीडियो ॾिठियूं अथनि। मां IG साहब खे अर्ज़ु थो कयां त IG साहब तोखे बि ॿचड़ा हूंदा, तुंहिंजूं बि माऊं हूंदियूं। लंजार साहब तोखे बि माऊं भेनरूं हूंदियूं, इंसाफ़ कर। इहो न सम्झजांइ मुंहिंजो रब बेपरवाह अथई, मुंहिंजे रब जे गिरफ़्त में न अची वञो। रब हिते ई हिसाब वठंदव। जो कंहिं मज़लूम सां तव्हां इंसाफ़ कयो, कंहिंजी साइड न वठो, इंसाफ़ कयो। हिकदमि इन ज़ालिम जी FIR दर्ज कयो जेको इन जो ज़िम्मेदार आहे। ऐं इहा छोरी जेका हिन जी धीअ ई न आहे, बाबा ॻाल्हि त ॿुधो, सिविल कोर्टुनि में केस था हलनि। मां ऑनरेबल जज साहबनि खे बि इहो अर्ज़ु कंदुसि, हुनजे पेट जी ॼणे जी आहे असांजी छोकिरी, या सईद रहमान हुनजो वारसु ई कोन्हे। असांजे वालिद साहब जो प्रॉपर्टी असुल त मुंहिंजे पीउ जी आहे न, उतां ट्रांसफर थी मुंहिंजे भाउ ॾे आई। प्रॉपर्टी कंहिंजी आहे? तव्हां असुल वारसनि खे प्रॉपर्टी साईं, ॾियारायो न। हिन वक़्तु मुनीरा बेगम जा वारिस कहिड़ा आहिनि? मुनीरा बेगम जा वारस असां ॾेर, न भाउ अथसि, न पीउ अथसि, न माउ अथसि, न भेण अथसि। वारस केरु थींदा? ॾेर ई थींदा न। माना तव्हां फिरियादी थियण लाइ तयारु आहियो? बिल्कुलु फिरियादी असां थींदासीं, असांखे कयो वियो त असां थींदासीं फिरियादी। मुंहिंजो भाइटियो उते असद अली लगारी वेठो आहे, कल्ह FIR उहो कटाइण वियो, मुंहिंजो पुटु वियो, पर अञा ताईं असांजी FIR, अफ़सोस जो छा चवणो थो पए, मां हिन फ्लोर तां IG सिंध खे चवां थो, उनखे अर्ज़ु कयां थो, लंजार साहब खे अर्ज़ु कयां थो, अदी फरियाल खे अर्ज़ु कयां थो, बिलावल साहब खे अर्ज़ु कयां थो त हिकदमि इहा FIR दर्ज कयो ऐं हुनजी ज़ाल खे बि ॿधो। कल्ह वरी हुनजी ज़ाल जज साहब, ऑनरेबल जज साहब शीशन जज जेको हैदराबाद जो आहे, उनखे चयो अथई त मुंहिंजे मुड़ुस खे ग़ाइबु कयो अथनि। तमामु बहितरीनु जज आहे, तमामु ईमानदार जज आहे साईं गुलाम शाह। मां उनखे बि अर्ज़ु कंदुसि, साईं गुलाम शाह तव्हां इंसाफ़ कयो, हे बेगुनाह क़तलु थियो आहे, हे बेगुनाह क़तलु थियो आहे साईं मुंहिंजा। अहिड़ी संगीन सूरतहाल हुई, हू कसम परसी वारी हालत में हुई, तकलीफ़ में हुई, पोइ कहिड़ा कारण जो तव्हां इक़्तिदार में हुजण बावजूदि उनजी मदद न करे सघिया? अदा असांखे उते अचण ई कोन पिया ॾियनि, असां कानून हथ में न पिया खणी सघूं, असां अमुन पिसंदूं। असां छा उते असांखे जे वञूं हा त लिकाए छॾींदा। उते तव्हांखे ख़बर आहे बैरिया में सिक्योरिटी आहे, असां अमुन पिसंदूं, असां कॾहिं बि कानून हथ में न खयो आहे। भला मुनीरा बेगम साहिबा तव्हां सां कॾहिं राब्तो कयो या सूरतहाल खां आगाह कयो? बिल्कुलु मूंसां फ़ोन ते ॻाल्हायो हुअईं, रोए पई, मूंखे इहो पई चवे त अदा मुंहिंजा मूंखां हितां कढु, मां हिते ॾाढी सूरनि में आहियां, जेका वीडियो में बि हिन चयो आहे। वीडियो तव्हां ॾिसो, वीडियो में बि चए थी त मां हिते तमामु घणी तंग आहियां। नाज़रीन, अवां मुनीरा बेगम जे ॾेर कंबर अली ख़ान लिगारी जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। मुनीरा बेगम जेका कंबर अली ख़ान लिगारी जे भाउ मरहूम आसिफ़ अली ख़ान लिगारी, जेको सीताउण जो ज़मींदार हुजण सां गॾोगॾु ट्रांसपोर्टर ऐं सियासतदान बि हुयो, उन जी बेवा हुई, जेका इंतिहाई कसम परसी वारी हालत में संदसि मौत वाक़िअ थियो आहे। पोइ आख़िर ताईं इहो वाज़े नाहे थियो त हू क़तलु आहे या तिबी मौत। वसवारनि इदारनि खे घुरिजे त हिन समूरी सूरतहाल जो जाइज़ो वठी इन मामले जी तह सां जांच कई वञे, जीअं समूरा मामला साम्हूं अची सघनि ऐं इंसाफ़ जी तक़ाज़ा बहाल थी सघे। रिपोर्टिंग टीम सां गॾु इम्तियाज़ अहमद बुगियो, टाइम न्यूज़, सीतारोड।